नवाज न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद हंदासीं हेडलाइंस। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक सट ॾियण खां हयातियूं खसे वरितियूं। मौतुनि जो अंग वधी 8,547 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,359 केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग वधी 4,26,142 थी वियो। 3,72,271 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। वज़ीर आज़म इमरान खान अॼु सियालकोट जो दौरो कंदो। इमरान खान सियालकोट में एयरपोर्ट जो इफ्तिताह कंदो। वलीर वेझो सुपर हाईवे ते कार जे टक्कर में वाटिड़ो माउ ऐं पुट फौत थी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। पीडीएम वज़ीर आज़म जी ॻाल्हियुनि वारी दावत खे रद्द करे छॾियो। 13 दिसंबर ते लाहौर में हर हाल में जलसो करण जो ऐलान। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त इमरान खान खे एनआरओ न ॾींदासीं। 31 दिसंबर ताईं सभिनी पार्टियुनि जा असेंबली मेंबर इस्तीफ़ाऊं पंहिंजी क़यादत वटि जमा कराइनि। जेकर इस्तीफ़ाऊं ॾिनियूंसीं त वापसि न वठंदासीं। बसि हाणे हुकूमत खे बाक़ी हिकु धिको ॾियणो आहे। सिलेक्टर हुकूमत सां गॾु बीठल आहिनि या न। असीं हिन धांधली वारे निज़ाम जे ख़िलाफ़ जिदोजहद सां हथ न खणंदासीं। इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च जो बाद में ऐलान कयो वेंदो। पीडीएम सरबराह जी इजलास खां पोइ मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त जेकॾहिं अॻवाननि खे गिरफ़्तार कयो वियो त क़ौमी शाहराह बंदि कया वेंदा। मरियम नवाज़ चवे थी त हुकूमत जा पेर खिसकी विया आहिनि। लाहौर जे जलसे खां अॻु ई हुक्मराननि जो साह निकिरी वियो आहे। हाणे हुकूमत खे घर भेड़ो करण ई बाद छा पटींदासीं। वफ़ाक़ी काबीना अपोजिशन जलसनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म इमरान खान गुम थियल माण्हुनि बाबति वफ़ाक़ी घरू वज़ीर एजाज़ शाह खे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। हुकूमत जो फ्रांस सां सफ़ारती लाॻापा ख़तमु करण लाइ मुसलमान मुल्कनि सां राब्तो करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी काबीना खे पीडीएम जे जलसनि बाबति आगाही। इमरान खान चवे थो मुख़ालिफ़ धुर खे ॿाहिरें मुल्क जी हिमायत हासिल आहे। अपोजिशन इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त चूंडूं कराइबियूं। करप्शन केसनि ऐं एनआरओ खां सवाइ मुख़ालिफ़ धुर सां हर मामले ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। कुझु मुल्क पाकिस्तान खे तरक़ी कंदे नथा ॾिसी सघनि। मुख़ालिफ़ धुर खे रोकियो न वेंदो। उहे अवाम आॾो वाइफो थियनि। अपोजिशन अवाम जी जानुनि सां खेॾी रही आहे। कोरोना तेज़ी सां वधी रहियो आहे। सोच खां कमु वरितो वञे। असां वटि एतिरा वसीला न आहिनि जो लॉकडाउन कयूं। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति थधि में बाद थी वई। कोहिड़े सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। गौसपुर कशमोर समेत ॿियनि शहरनि में बरसाति खां पोइ बिजली मुअतल थी वई।